साथियों, अज मुखे तालीम ॾियारे जी मुनासिबत सां मुखे तकरीर करण जो मौको ॾिनो वियो आहे। मां पंहिंजे टीचर जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। साथियों, अॼु जी पंहिंजी तकरीर जो उनवान आहे पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। मां तकरीर जी शुरूआत शाह साहब जे हिन बैत सां कंदसि। अॼु न ओताकन में था तालिब तवारीन आदेसी उथी विया माणियूं मारीन जेके जीअं खे जियारिन से लाउती लॾे विया। प्यारा साथियों, असां जे नबी साईं जे हदीस पाक में फरमायो आहे, इल्मु हासिल करियो भले छो न अव्हां खे चीन वञिणो पवे। साथियों, जेकॾहिं मां पंहिंजी पाड़े खां शुरू करियां ऐं पूरे सिंध जे हर शहर हर ॻोठ ऐं वहाण बस्तीअ ते नज़र विझां थो त अॼु बि मुंहिंजे सिंध जा लखे ॿार स्कूल वञनि कोन था ऐं तालीम जहिड़ी आला ज़ेवरनि खां महरूम आहिनि। साथियों, मूंखे उन जी सोच पहिरीं मूंखे मायूस करे छॾियो हो त लिखे ॿार ई नथा वञनि, तालीम नथा पढ़नि त असांजो मुल्क ख़ासि करे मुंहिंजे सुहिणी सिंध में रहंदड़ मुंहिंजा मारोड़ा हिन जदीद दौर में कीअं तरक़ी कंदा ऐं कीअं दुनिया सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीही हलंदासीं। उन करे साथियों, मूं पाण सां उहो वचन कयो आहे ऐं साथियुनि खां बि उहो वचन कयो आहे। वचन वठणु चाहियां थो त जेके मासूम ॿार ऐं असां जूं भेनरूं स्कूल नथा वञनि, उन्हनि सां मिली करे उन्हनि खे तालीम जे बारे में सम्झाए करे जेकर नथा असां खां सम्झनि तिन खे असां पंहिंजनि वालिदैन ऐं पंहिंजे उस्तादनि खां बि मदद वठी उन्हनि पाड़े जी भेनरुनि ऐं भाइरनि खे पंहिंजनि स्कूल में दाख़िल वठी ॾियो। छो त जॾहिं पढ़ंदी सिंध तॾहिं वधंदी सिंध।